अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल अस्र इन्नल इंसान लफी खुस्र इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति व तवासौ बिल हक़्क़ व तवासौ बिस्सब्र। फ़क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। फ़क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुकुम मन तअल्लमल कुरआन व अल्लमह औ कमा क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब साथी पैगंबर साईं जी प्यार ऐं मोहब्बत में बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ो। जेके आशिक़ रसूल आहिनि जेके न आहिनि उन मयार कान्हे, ॾाढे बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। उलमा इकराम, सामईन हजरात, मुझा मुसलमान भाइरो, अल्हम्दुलिल्लाह दोस्तन जी मोहब्बत ऐं प्यार जे करे अवां जे सॾ ते अवां जी दावत ते हिते पहुता आहियूं। अॻे साल अचणु कोन थियो, बहरहाल अल्लाह जी मर्ज़ी आहे, जॾहिं घुराए जिथे घुराए हुनजी मर्ज़ी आहे, हुनजी मर्ज़ी खां सवाइ कुझु न थींदो। त हीउ जेको जलसो आहे सालियानो जलसो आहे। हिन जलसे जी अॻवानी, हिन जलसे जो ख़र्च अल्हम्दुलिल्लाह नबी साईं जे आशिकाणियूं मुंहिंजूं अमड़ियूं ऐं भेनरूं कंदियूं आहिनि। अल्लाह साईं हुननि खे अजुर अज़ीम अता फ़रमाए, अल्लाह साईं हुन जे ॾियण खे क़बूल फ़रमाए ऐं जो ॼण बि दोस्तनि हिन में तावन कयो आहे, अल्लाह से हुननि खे बि अजुर अज़ीम अता फ़रमाए। छो जो हीउ प्रोग्राम मामूली प्रोग्राम कोन आहिनि, ही अल्लाह जे क़ुरान जो प्रोग्राम आहे। उहो क़ुरान जेको सोहणे नबी जे मथां नाज़ुल कयो वियो, असांखे उहो नबी मिलियो आहे जेको चओ नबियनि जो बि सरदार आहे, नबियनि जो इमाम आहे। जरा यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम खे औरतूं चवनि पियूं ज़ुलेखा खे चरी त कान थी आई, ग़ुलाम जे मथां मोहब्बत खणी कई अथई, प्यार कयो अथई, चए बीहो पंहिंजो आउं यूसुफ अलैहिस्सलाम ॾेखारियांसीं तव्हांखे, जंहिंसां मूं प्यार कया, मुंहिंजो महबूब तव्हांखे ॾेखारियां। जरा यूसुफ अलैहिस्सलाम निकितो, चवणु लॻो फलम्मा रअयनहु अकबरनहु, दाहो निकिरियूं उन्हनि खां, क़त्तान अयदियहुन वक़ुल्न हाश लिल्लाहि मा हाज़ा बशरा
इन हाज़ा इल्ला मलकुन करीम। एॾियूं कुहकूं ऐं दाहूं औरतुनि खां निकिरी वियूं जो हुननि जे हथनि में सूफ़ हुया। जरा यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾिठऊं त उन्हनि जे हुस्न जी ताब न सही सघियूं, पंहिंजा हथ वढे छॾिया। पर जरा हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह साईं मेराज ते घुरायो, 1,24,000 नबी गॾु कयईं, सभिनि नबियुनि खे बिहारे जरा सुहिणो नबी आयो, अल्लाह से फरमाए ॾिसो मुंहिंजो महबूब इहो अथव, मुंहिंजो नबी हुआ, सारे नबियुनि जो नबी हुआ, ख़ातमुल अंबिया आहे। हिन खां बाद में क़यामत ताईं को नबी न ईंदो। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, असांजो नबी रहमतुल लिल आलमीन आहे। पंहिंजनि सां त रहम परान ते बरान पियो करे, एतिरो रहमतुल लिल आलमीन। पर असांजा अक़ीदा ईमान हाणे काॾे हलिया विया। हर साल तक़रीरूं ॿुधूं था, अमल ज़रो कोन्हे। फ़क़ीरनि खे ॾिसां पियो, जलसो त हर साल कराईंदा आहिनि, पर चंद माण्हू खे ॾाढी वारा, बाक़ी ईअं क्लीन शेप लॻा पिया आहिनि। नबी जो आशिक़ बाबा ईअं कोन बणिबो। एसि ताईं नबी जो आशिक़ न बणिबो जेसि ताईं नबी साईं ग़ुलामी कान करे। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबी में तशरीफ़ फरमा थिया, पाण ख़ुतबो ॾियनि था। ख़ुतबो ॾींदे पाण फरमाए वेही रहो। सारा साहबा वेही रहिया, जो जिथे उते वेही रहियो। मुंहिंजा साईं निमाज़ पढ़े फारग थिया, ॿाहिरि वञनि। अब्दुल्ला बिन अब्बास 10 सालनि जो नंढड़ो आहे, ॿाहिरि वेठो आहे, पेर सड़नि पिया, तड़पे पियो। मुंहिंजा साईं पुछनि था, ॾे ख़बर चार अब्दुल्ला वेठो आहीं ते पुटु पेर सड़नि पिया। साईं तव्हांजो हुकुम कयो वेहो। चए मूं त मस्जिद वारनि खे चयो, वाह नंढड़ा बच्चा तुंहिंजा अल्फाज़ ख़ुदा चाचो फरमाए। साईं मुंहिंजनि कननि ते पियो आहे, मूं बि कलमो पढ़ियो वेही रहियो। इन खे चइबो आहे ताबेदारी ऐं फरमान बरदारी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मर्ज़ी अंदरि ऐलान पिया फरमाइनि, जिहाद करणो आहे मदीने में कयूं कन ओदे जबल ते हलूं। सहाबिया मिक़दार नाले सहाबिया उते बीठो पोहड़ो आहे, अर्ज़ थो करे या रसूलल्लाह, सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी साईं फरमाए जेको मुंहिंजो नालो ॿुधी सलात रसूल अहिड़ो कंजूस ऐं बखील माना बेईमान आहे केरु। माना जॾहिं नबी साईं ॿुधो चओ अल्लाह जो नालो ॿुधो चओ जल जलालहू, ॿियनि नबियनि जो नालो ॿुधो अलैहिम सलात वसलाम चओ, पर मदीने वारे साईं जो नालो ॿुधो चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं चवणु खपे। साबित थो करे या रसूलल्लाह, असां कलमो भरियो आहे, असां वचन ई वाइदो करे आया आहियूं, पंहिंजा बच्चा छॾे आयासीं, घरवारी छॾे आयासीं, बनी बाग माल आदो सभु छॾे करे कलमो भरे मुस्लमान थिया आहियूं। हाणे वचन ई वाइदो आहे, तव्हां मशवरो पुछो था, पर असांजो इरादो इहो आहे, मां पोड़ो मशवरो थो ॾियां थो, मुंहिंजा साईं हुकुम अव्हांजो हूंदो, गर्दन असांजा हूंदा, मुक़ाबिलो करे तव्हांजे कदमनि में शहीद थींदासीं। जिथे बि हुकुम कयो असां हलण लाइ तयारु आहियूं। अॼु मुस्लमान नमाज़ पढ़ण लाइ तयारु कोन्हे। चइनि माण्हुनि जी सिफ़ारिश कान थी क़यामत में। थोरे वक़्तु वठां थो, साईं मुफ़्ती साहिबु वेठा आहिनि, हेॾां मुफ़्ती साहिबु वेठो आहे, इन जॻह ॻाल्हाइण तो शर्म थो थिए, छा कजे। पर दोस्तनि जो इहो रायो साईं बयानु कजो, बाबा करिणो पियो। शौकत साहिब ॿिया दोस्त असांजा आहिनि, क़िस्मत सां चइबो आहे मोहम्मद उर्सजान जो मुल्क में आयो आहे, हाणे करचा जबल उते उर्सजान जो ॻाइणु करे वियो, वरी मूंखे घुरायूं ओॾे जबल में, अबा उर्सजान जो आयो आहे, अची टेप गॾु थिया, अची माण्हू कलकूं गॾु थियूं। आऊं जॾहिं स्टेज ते पहुतुसि उथी बि रहियो, अरे बुख जो उर्स, एशा रीशे बुख जो उर्स हो। उर्स आहे किथे, हिनखे ॾाढी आहे। मुंहिंजो बाबा क़ुर मुंहिंजे हथ में आहे, नालो मुंहिंजो मोहम्मद उर्स आहे, ज़ा जो चांजो आहियां, हू तव्हांखे शैतान जो कलाम ॿुधाईंदो, ऐं तव्हांखे अलाह जो क़ुर ॿुधायां थो। जेके हिन क़ुर खे मञनि था वेही रहनि, अल्हम्दुलिल्लाह सभई वेही रहिया। वरी हुन चांजे खे न घुरायूं, इहा क़ुर जी बरकत। त बहरहाल मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, असां नबी साईं जा ग़ुलाम आहियूं। सहाबा इकराम अमल करे ॾेखारियो, असांखे बि ईअं अमल करिणो आहे जीअं सहाबा करे ॾेखारियो। हीउ महीनो त बरकत वारो आहे, जंहिंमें ॾुख वारो सम्झो या बरकत वारो सम्झो, या सभु सैयद अबू बकर सिद्दीक़ जी वफ़ात थी आहे।
को मामूली महीनो कोन्हे वफ़ातो सभिनी थियो पर अबू बकर आहे जंहिंजे बारे में नबी करीम सलाह फरमाइनि था अबू बकर मूं सभिनि जा थोरा लाहे छॾिया तुंहिंजा थोरा ख़ुदा लाही अंदाज़ो लॻाए त केॾो मक़ाम ऐं मर्तबो आहे त जेका मूं सूरत पढ़िया इन जे अंदरि अलाह साईं चारि ॻाल्हियूं ॿुधायूं त मूं ॿुधाए अर्ज़ु कई चारि माण्हुनि जी सिफ़ारिश कान थींदी क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन वलम नकु नुतइमुल मिस्कीन व कुन्ना नख़ूज़ु मअल ख़ाइज़ीन व कुन्ना नुकज़्ज़िबु बियौमिद्दीन बेनमाज़ी सिफ़ारिश क़बूल कान कई वेंदी क़यामत में नमाज़ पढ़े ई नथो ईअं रहिजी वियो ज़िंदगी में बकवास पियो करे होटल ते वेठो आहे पते रांदि ते जुआ पियो करे इन माण्हू सिफ़ारिश क़बूल कान ज़िंदगी गुज़ारे छॾी क़यामत खे कूड़ो सम्झे ऐं ॿियो ग़रीबनि खे न खाराए नमाज़ न पढ़ी ग़रीबनि मिस्किननि सार संभाल लॻे अलाह से फरमाए थो चइनि जी सिफ़ारिश क़बूल कान थी जंहिंमें इहे चारि ॻाल्हियूं हुजूं त असां में सभई अइब आहिनि मुंहिंजा अज़ीज़ दोस्त असां नबी साईं जा ग़ुलाम आहियूं तंहिंजे करे अलाह से फरमायो वल असर कसम आहे असांजे ज़माने जो वल असर मामुराद असर जी नमाज़ चवनि था तफ़सील लिखनि था इन्नल इंसान लफ़ी खुस्र तहक़ीक़ सारे जा सारा इंसान खसारे विया इल्लल लज़ीना आमनू उहे माण्हू जन ईमान आंदो वामिलु सालिहात अमल सालिह कयो अमल सालिह चइबो छा कयो बाबा कल में पढ़ का पोइ तुंहिंजी मुंहिंजी मर्ज़ी कान हलंदी तुंहिंजे मुंहिंजे मथां दीन जी माना आहे पंहिंजी मर्ज़ी जो नालो कोन्हे अलाह अलाह जे रसूल जे हुकुमनि जो नालो आहे पंहिंजो मर्ज़ी जो नालो न आहे अन्नबी औला बिल मोमिनीन नबी मोमिननि खे जिंद जान खां प्यारो आहे नबी से फरमाए नमाज़ पढ़ो नमाज़ न पढ़ो नबी से फरमाए दाढ़ी रखो असां न रखूं नबी से फरमाए रोज़ा रखो असां रोज़ा न रखूं नबी से फरमाए ज़कात ॾियो असां ज़कात न ॾियूं नबी से फरमाए मिस्किननि जो ख़्यालु कोई पाड़े वारनि जो असां ख़्यालु न कयूं पोइ छा जवाबु अचे नबी सां इहा ॻाल्हि आहे जो हिकिड़ो हमरा वञे बुज़ुर्ग बीठो अबा काॾे थो वञी चए वञा थो हैदराबाद अबा गाॾी मोरे वारी वञे पई चए असीं दुआ कजे चए बाबा दुआ मुंहिंजी कान लॻंदी छो वञी हैदराबाद वेठो मोरे वारी गाॾी में दुआ किथां लॻंदी असां वारा कमु अथव इहे असां पैगंबर सां जो फरमान हिकिड़े तरफ़ अलाह जो को ॿिए तरफ़ असां पंहिंजी मर्ज़ी पिया हलायूं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन परावन सां बि मोहबत करे ॾेखारी त असां पंहिंजो पाण मोहबत कयूं इल्लल लज़ीना आमनू पहिरियों नंबर ईमान आणे वामिलु सालिहात अमल सालिह करे अमल सालिह पहिरियों हुकुम नमाज़ पर पहिरियां हुकुम तौहीद आहे अलाह साईं सां कंहिंखे बि शरीक न कयो वहदहू ला शरीका को बि हुनजो मटशानी कोन्हे अकेलो आहे हाजत रवा मुश्किल कुशा सॾु ॿुधण लाइ अकेलो आहे ॿियो नंबर नमाज़ पैसो आहे ज़कात पैसो आहे त हज कयो अलाह जा हुकुम इहे असांखे मञणा पवंदा जेका अलाह अलाह जा रसूल ॿुधाया वामिलु सालिहात वतवासो बिल हक़ हक़ जो चवे वतवासो बिल सब्र ऐं सब्र करे हक़ जेके तकलीफ़ूं था मिलंदियूं साहबा केतिरियूं मिलियूं अमां सुम्हिया कलमो पढ़ियो औरत हुई अबू जहल आयो चए मुंहिंजे चवण खां सवाइ कलमो भरे हा कलमो भरियो अथई चए मारींदोमांइ तोखे इजाज़त आहे उठ में घुराई छा कंदे चए अधो करे छॾियोसीं या नबी साईं खे छॾ दीन खे छॾ सुम्हिया फरमाए थी अबू जहल हीअ हिकिड़ी जान आहे ख़ुदा हज़ारे जानूं ॾे त कलमे जे मथां नबी साईं मथां क़ुर्बान ईमान हिन खे चइबो आहे उठ ॿधाए विया उठ हलाए विया बीबी सुम्हिया अधो थी चए थो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मद अब्दुहु व रसूलुहु कलमो पढ़ंदे शहादत जो जन्नत में पहुची वई असांखे दीन में मुफ़्त में बाबा क़दुरु कोन्हे क़दुरु वारा कम थिया खुटा ख़रीदार हीरे ई मोती जी साल कढंदा सार जेके लोह कुटी लोहार तर खे कहिड़ो क़दुरु थो दुआ आहे अलाह से असांखे तव्हांखे चइनि कमनि जी अमल करण जो हिकु किताब फरमाए हक़ बि चऊं सब्र बि कयूं ऐं सालिह जो नमाज़ पढ़ूं पंजे वक़्तु नमाज़ पढ़ूं इनशाला नमाज़ पढ़ंदा हूंदव ॿियो नंबर मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो सभु कंहिंजी वर्दी आहे अदा वर्दी पुलिस जी जुदा आहे फ़ौज जुदा अब आहे कान्हे पुलिस जी वर्दी हिकिड़ी आहे फ़ौज जी वर्दी ॿी आहे भई यूनिफॉर्म शागिर्द जा जुदा आहिनि पर मुंहिंजे साईं जी वर्दी ही अथव हीअ सुन्नत मुंहिंजे साईं जी वर्दी आहे ख़ुदा जो कसम आहे हीअ मदीने वारे साईं जी वर्दी सुन्नत खणी पहुचणु तुंहिंजो कमु आहे भाकुर पाए जन्नत में दाख़िल करणु मदीने वारे साईं जो कमु आहे चए इनशाला ॾाढी रखंदासीं
इंशाल्लाह कसम को तो खणायो चो इंशाल्लाह ॾाढी रखंदा तो त रखी आहे ॿिया चवनि हा ईअं तूं चओ दोस्त मुंहिंजो ईअं न कर बाबा नबी जी सुन्नत आहे पर कहिड़ा ठहनि पिया ॾाढी वारा सुभाणे हथ खण पक जज़ाकुमुल्लाह जज़ाकुमुल्लाह पोइ जवान थियो ॾाढी बिल्कुलु रखंदुसि अदा तूं बि रखंदे आई कान अथई कसम की बुकणी बहरहाल इंशाल्लाह ईअं तू ई त रखंदे बाबा ॿिया कहिड़ा रखंदो नबी जो को कहिड़े था वञो ॾिसां थो कहिड़ो जी ईमान आहे नबी साईं ॻाल्हि पक जज़ाकुमुल्लाह अदा जलसो कामयाबु थियो हेतिरनि मुजाहिदनि हथ खयां अदा ॾिस साईं हिन मुजाहिद खयो आहे अॻे वारी तक़रीर कई जबल में वरी 8 ॾींहुं ऐं ॿिए साल अल्हम्दुलिल्लाह केतिरा माण्हू अधे सुनत वांगुरु चइजे तव्हां बयानु करे वियो पैगम्बर साईं ॻाल्हि ॿुधायव असां हिते ॾाढी न कटाई आहे न कुड़ाई आहे न निमाज़ कज़ा थी आहे न तहजुद कज़ा थियो मेट खणण लाॻो जबल में आहे रनीकोट खां हेठि परे जबलनि में हुननि ईमान एॾो आहे तव्हां हर साल जलसा था करायो अमल छो नथो थिए या असां मौलवियुनि जूं ग़लतियूं आहिनि अमल असांजो कोन्हे तॾहिं तव्हांजे मथां अमल कोन थो थिए तंहिंजे करे अल्हम्दुलिल्लाह काफ़ी दोस्तनि ऐलान कयो आहे ऐं दिलि में बि ऐलान कयो इंशाल्लाह ॾाढी तूं ऐलान कर था चओ इंशाल्लाह अॼु रखंदुसि तोखे जो खाई थोरे छा पियो खाई चओ इंशाल्लाह हा ईअं जज़ाकुमुल्लाह ओयो नारे तकबीर अल्लाह साईं खां दुआ आहे अल्लाह साईं जलसे क़बूल फरमाए अधे शौक़त खे बि गुज़ारिश आहे ॾाढी रखे जीअं जलसो सदाईं बसि मर्कज़ में वञी करे तबलीगी बि कई आहे ॾाढी रखण ते तप पियो चढ़ेसि इन खे बि गुज़ारिश थो कयां त ख़ुदा तूं बि नबी सुनत रख तुंहिंजे करे तुआरा भाई बि रखंदा जेके पटको ॿुधियो अथनि अल्लाह साईं खे दुआ आहे इहा टूटा फूटा अल्फाज़ क़बूल फरमाए वमा अलैना इल्लल